सलीम मेमन साहब और असांखे इहो ॿुधाईंदा त हीउ मुसलसिल पंहिंजे इलाइक़े में जेको चोरियुनि जो न खुटंदड़ सिलसिलो शुरू थियो आहे, रोज़ानी बुनियाद ते मुख़्तलिफ़ जाइयुनि तां, कॾहिं मस्जिदनि ॿाहिरां, कॾहिं इस्पतालनि जे ॿाहिरां गाॾियूं चोरी थियण जो सिलसिलो शुरू थियो आहे, जेको ख़तमु न थियण जो नालो वठी रहियो आहे। ऐं हालांकि कुझु वक़्तु अॻु एसएचओ बि बदिली कयो वियो आहे, उन जे बावजूदि कारकर्दगी पुलिस जी सवाल निशान बणियल आहे। ऐं ग़रीब माण्हू जेके हिन वक़्तु मानी कटे लाइ परेशान आहिनि, उन्हनि जी गाॾियूं चोरी थींदियूं त हीउ कीअं गुज़ारो थींदो? औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सभ खां पहिरीं त ही मुराद मेमन ॻोठु जेको डिस्ट्रिक्ट मलीर जो पूरो हब आहे, हिते पूरो तिजारती ऐं जेको सो कारोबारी जे हवाले सां ही त 1600 खां मथे मज़ीद जेके ॻोठ आहिनि उन्हनि जो ही मरकज़ी शहरु आहे। ऐं हिते तमामु माण्हुनि जी अचणु वञणु घणो आहे। ऐं हुन सां गॾोगॾु हिन मुराद मेमन ॻोठ में बदअमनी जी सूरत हाल तमामु इंतिहा थी वई आहे। हिते डेली को ॾींहुं ख़ाली न हूंदो आहे जिते के माने क़िस्म जी वारदातूं न थींदियूं आहिनि। हिते ॾींहुं ॾिठे अक्सर असांजा जेके कारोबारी जेके माण्हू आहिनि, दुकानदार आहिनि, उन्हनि खां बि फुरूं थींदियूं आहिनि। ऐं ज़्यादातर ॾींहुं ॾिठे स्ट्रीट क्राइम बि जो रेशो ज़्यादा आहे, स्ट्रीट क्राइम तमामु घणो थींदो आहे। ऐं हुन हवाले सां हिते असां वटि मोटरसाइकिल बाइक जेके चोरी आसानीअ सां बाक़ाइदे जेके बि माण्हू वीचारा बाज़ार में अचनि था, या हीअं हिते असां वटि जेको सिंध गवर्नमेंट हॉस्पिटल मुराद मेमन ॻोठ आहे, उते जेके वीचारा असां वटि ग़रीब मरीज़ अचनि था, पंहिंजे ॿारनि खे खणी अचनि था बाइक ते हिते इलाजु करण जे लाइ, त उहो पार्किंग गाॾी बीहारीनि था त पार्किंग में मुसलसल उहे गाॾियूं चोरी थियनि थियूं। त हिते तमामु जेको सो मुराद मेमन ॻोठ हिन वक़्तु बदअमनी जे हवाले सां आउं सम्झां थो त पूरे सिंध में हिते असांजो मुराद मेमन ॻोठ बदअमनी ऐं चोरी डकैती जे हवाले सां तमामु घणो अॻिते पियो वञे। हिते असां समाजी हवाले सां जेके त असां पंहिंजे तंज़ीम जे लेवल ते काफ़ी मरतबा पुलिस अमलदारनि सां ऐं पुलिस अमल जे ज़िमेदारनि सां काफ़ी असां मीटिंगूं कयूं आहिनि। ऐं असां पंहिंजा जेके मुश्किलातूं आहिनि, परेशानियूं आहिनि, काफ़ी दफ़ा उन्हनि खे अॻियां रखियूं आहिनि, काफ़ी दफ़ा उन्हनि सां वॾियूं शिकायतूं कयूं आहिनि, मेड़ाका कया आहिनि। मगर थींदो इहो आहे त अॼु ॾींहं ताईं जेके बि वारदातूं थियूं आहिनि उनजी का बि वापसी न थी आहे। न के डकैत जेके ग्रुप आहिनि न उनजी पकड़ थी आहे। बसि वधि में वधि इहो थींदो आहे त थाणे जो एसएचओ सिर्फ़ु तब्दील थींदो आहे, बाक़ी का इम्प्रूवमेंट कोन थींदी आहे। सो आऊं तव्हांखे ॿुधायां तमामु हिकिड़ी अफ़सोसनाक वाक़ियो आहे त हिन मौजूदा हफ़्ते में, हिन सेप्टेम्बर जे पहिरीं हफ़्ते में असांजूं 8 खां 10 गाॾियूं मोटरसाइकिलूं चोरी थियूं आहिनि, जंहिंमें असांजे मेमन ॻोठ सरकारी हॉस्पिटल मां 4 खां 5 गाॾियूं हिन मेमन ॻोठ सरकारी अस्पताल मां चोरी थियूं आहिनि। ऐं इन हवाले सां आऊं जेको सो हिते असांजो जेको IG साहबु ग़ुलाम नबी मेमन साहबु IG साहबु आहे, उनखे उहो असांजे हिन ज़िले मली जो SSP बि रही चुको आहे। जॾहिं उहो SSP हूंदो हो, हिते सिराज लाशारी जहिड़ा तमामु सुठा ऑफिसर हूंदा हुआ, त हीउ इलाइक़ो पुरअमन इलाइक़ो हूंदो हो। हिते कारोबारी कराची शहर खां हिते कारोबार माण्हू करणु ईंदा हुआ। हाणे उहो बदअमनी जे करे जेके शहर खां जेके माण्हू कारोबार जे हवाले सां उहो बि उन्हनि बि अचणु छॾे ॾिनो आहे। सो आउं ग़ुलाम नबी मेमन साहब खे इहा स्पेशल दरख़्वास्त कंदुसि त हंगामी तौर ते असांजे मुराद मेमन ॻोठ जो दौरो करे ऐं मुराद मेमन ॻोठ में असांखे बदअमनी जो ख़ात्मो करे पुरअमन असांखे इलाइक़ो बनाइण में असां सां ताउन करे। मूंखे उमेदु आहे त ग़ुलाम नबी मेमन साहबु असांजी हिन गुज़ारिश खे, असांजी हिन दरख़्वास्त खे अहमियत ॾींदे फौरी तौरु हंगामी तौरु असांजे मेमन ॻोठ जे मरकज़ी कारोबारी जेके असांजा हज़रात आहिनि उन्हनि सां मीटिंग करे अमन अमान जे हवाले सां असां सां भरपूर सहकार कंदो।